चित्रकारी अहिड़ो फन आहे जेको कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। चित्रकारी खे हिकु पैगाम पहुचाइण जो ज़रियो बि सम्झी सघिजे थो। ज़िले टंडो अलायर सां वास्तो रखंदड़ आर्टिस्ट में मुजस्मा साज़ी जे फन जो कदावर नालो फ़कीरो सोलंकी, अदाकार ऐं फोटोग्राफर सुल्तान, मशहूर कार्टूनिस्ट मुराद अली शाह बुकेराई, चित्रकार नज़ीर सारंग सम्मो, बुकेरा शरीफ जो रवासी चित्रकार इरफान अली लाशारी बि शामिल आहिनि, जिन थोरे वक़्त में पंहिंजे फनी हुनर सां वॾो नालो कमायो आहे। संदन हथनि में कमाल जो जादू आहे। डोलायर जे नंढड़े शहर बुकेरा शरीफ वासी इरफान लाशारी गुज़िरियल 14 सालनि खां चित्रकारी जे फन सां वागियल आहे। हू नंढे हूंदे खां ई वॾनि चित्रकारनि जूं पेंटिंग ॾिसी उन्हनि मां मुतासिर थी पाण उन्हनि खे ठाहिण जी कोशिश कंदो हो। उन्हनि सभिनी आर्टिस्ट खे पंहिंजो उस्ताद मञे थो ऐं जिन जूं पेंटिंग्स ॾिसी हुन पेंटिंग्स ठाहिण शुरू कयूं। इरफान लाशारी जो चवणु आहे त पेंटिंग न रुगो संदसि शौक़ु आहे पर घर जी चुल्ह बरण बि उन सां वागियल आहे। इरफान लाशारी पेंटिंग में सिंध जी सकाफ़त खे हथी ॾियारण जी भरपूर कोशिश कई आहे। जेतोणीकि इरफान लाशारी जी चित्रकारी खे शोहरत नाहे मिली सघी पर उन बावजूद खेसि कराची, गंदकोट, टंडो अलायर ऐं ॿियनि शहरनि मां मख़सूस ऑर्डर बि मिलंदा रहनि था। हिन कम में मुंहिंजो उस्ताद ईअं चइजे जे समूरी सिंध में जेके बि आर्टिस्ट आहिनि जंहिंजो आउं कमु ॾिसी हिते वरी हुन मां कम मां कुझु शयूं माना ज़हन में करे वरी ॿी पेंटिंग में ठाहींदो आहियां त उन पेंटिंग में लॻाईंदो आहियां। त इन कम में स्कूल जे दौर खां ई मुंहिंजी छो त ड्राइंग जेका सा सुठी हुई तमामु ऐं अहिड़ा सिचुएशन अहिड़ी हुई जो स्कूल खां घर ऐं घर खां स्कूल ऐं नंढपण जो टाइम हो त केॾांहुं सिख्या लाइ वञी कोन सघियासीं ऐं अहिड़ो को इदारो या अहिड़ो को दोस्त या अहिड़ो को माण्हू कोन गॾियो जंहिं चयो त तव्हां हिते हिन दुकान ते या हिन कंहिं इदारे में तव्हां सिख्या वठी सघो। त इन करे ऐं इहो चवंदुसि जेके बि सिंधी जा समूरा आर्टिस्ट आहिनि सुठा नाले वारा आर्टिस्ट त उहे सभु मुंहिंजा उस्ताद आहिनि। हिकिड़ी पेंटिंग ठाहिण में 2 खां 3 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। 3 खां हफ़्ते खां 10 खां महीनो बि लॻी वेंदो आहे हिकिड़ी पेंटिंग में ठाहिण में, छो त हर हिकु पेंटिंग जो अलॻि हिसाब किताब हूंदो आहे। त का पेंटिंग अहिड़ी हूंदी आहे जेका आसान हूंदी आहे, जल्दी ठही वेंदी आहे, का अहिड़ी ॾुखी हूंदी आहे जेका महीने जो टाइम बि वठी वेंदी आहे। मुश्किलातूं इहे आहिनि जेका हिकिड़ो मुंहिंजो शौक़ु आहे पेंटिंग ठाहिण जो, आउं चाहियां थो त इन पेंटिंग मां मूंखे एतिरो उजूरो मिले जो आउं पंहिंजे घर जी चुल्ह चङे नमूने ॿारे सघां, पर मूंखे बिल्कुलु बि इन जो एतिरो उजूरो नथो मिले। ऐं इन सां गॾु कमर्शियल कमु कंदो आहियां जंहिं मां पंहिंजे पेट गुज़र ऐं घर जी चुल्ह ॿरंदी आहे। वैल्यू इन करे जो मूंखे हिन कम में तमामु घटि माण्हू सुञाणनि था, मूंखे पेंटर जी हैसियत सां वधीक माण्हू सुञाणनि था। त पेंटर जी हैसियत जो कमर्शियल कमु आहे उन लाइ मूंखे फ़ोनूं ईंदियूं आहिनि, उहो आउं कमु करे वेंदो आहियां। ऐं हिन कम जो मूंखे ऑर्डर या अहिड़ी का नुमाइश वग़ैरह किथां मूंखे फ़ोन कान आई आहे। सोशल मीडिया ते ही पेंटिंगूं छॾंदो आहियां ऐं माण्हू वाह कंदा आहिनि ऐं एतिरी असांजे सिंधियुनि में एतिरी अवेयरनेस कान्हे जो हिन पेंटिंग जे कम खे वधीक वधायो वञे। पुराणे दौर जी जेका पेंटिंग आहे सा हिकिड़ी यानी कि अलॻि हिकिड़ी जेको रंग हूंदा हुआ उन्हनि सां कबी हुई ऐं उहा तमामु हिकिड़ी महिनत मुशक़त सां थींदी हुई। ऐं हाणे जी जेका पेंटिंग आहे सा जीअं दौर ब दौर अचे पियो तीअं मुख़्तलिफ़ कलर वग़ैरह अची विया आहिनि मार्केटनि में ऐं पेंटिंग जेके से मुख़्तलिफ़ आइडिया सां जेको पेंटिंग ठाहिण में आसानी पैदा थी रही आहे ऐं महिनत त आहे वरी बि, लेकिन तरतीब ऐं अॻे पुराणे दौर जी तरतीब ऐं हिन दौर जी तरतीब में कुझु फ़र्क़ु आहे। पेंटिंग ठाहिण जा मूंखे जेके ऑर्डर मिलिया आहिनि तमामु घटि मिलिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां जी ठठे मां हिकिड़ो ऑर्डर मिलियो हो ऐं टंडुलायर मां ऐं कराची मां ऐं हिकिड़ो कंदकोट मां, अहिड़े नमूने मूंखे चंद ई ऑर्डर मिलिया आहिनि। वधीक माण्हू मूंखे इन कम में सुञाणनि घटि था। अॼु ताईं मूं घणी कोशिश कई आहे, अॼु ताईं न को कंहिं आर्ट गैलरी सां जेको सो राब्तो थियो आहे, न ई कंहिं अहिड़े के आला अमलदार चयो आहे त तव्हांजी पेंटिंग जी नुमाइश था करायूं। इन करे अञा ताईं त मुंहिंजी का बि नुमाइश वग़ैरह कान ठही आहे। हुकूमत ऐं कल्चर डिपार्टमेंट सां मुंहिंजो इहो मुतालबो आहे त मुंहिंजी हिन पेंटिंग खे हिन नंढड़े हिकिड़े कमरे मां कढी कंहिं गैलरी में नुमाइश तौरु लॻायो वञे जीअं आउं वधीक पेंटिंगूं ठाहे इन में पंहिंजी सिंध खे ऐं पंहिंजे कल्चर खे पंहिंजी पेंटिंग ज़रिए नुमाया करियां ऐं मुंहिंजी रोज़गार जो बहितर ज़रियो थी सघे।
चित्रकारनि जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया ऐं सूबाई हुकूमत संदन सहायता कनि त हू चित्रकारी जे कम में सिंध ऐं पंहिंजे ज़िले जो नालो रोशन करे सघनि था। टंडवालायर जे ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त हिन ॾात खे अॻिते वधाइण में ऐं सिख्या लाइ टंडवालायर में आर्ट काउंसिल क़ाइमु कई वञे त जीअं ज़िले मां नवां चित्रकार अॻिते अची सघनि।